ओ ईरान वारो न घबराइजो। कायदे जमियत मौलाना फजल रहमान कायदे से तवासा गड बीठो आहे। के मुल्ले मौलवी ते फतवा ते न हलजो। असा हिन वक्त उम्मत मुसलमा हिक थी करे इन दुनिया जे कुफर ताकत जो मुकाबलो कंदासे। घणो बर्दाश्त कयोसे, घणा जुल्म ॾिठासे। मोज़िज़ साथियो, हिन वक्त जेका हालात आहे तकरीबन कमो बेश 11 मुल्क जंग जो शिकार थी चुका हैं। 11 मुल्कन के अंदर जंग हले थी पई। उन जंग के अंदर बराह रास्त क़ुव्वतूं ॿ ताक़तूं आहिनि। एक तरफ ईरान आहे त ॿिए तरफ इसराइल आहे। लेकिन इसराइल जे पुठियां इसराइल जी पुठ बुराई अमेरिका करे पियो। अमेरिका जी चुर्च करे पई। अमेरिका जो हथियार अमेरिका जी ताकत इस्तेमाल थे पई। ऐं उहा ताकत न सिर्फ तहरान के मलिया बेट करे छॾियो आहे, न सिर्फ उन अस्फहान के मलिया मेट करे छॾियो आहे, पर ईरान जी धरतीअ खे हुननि जेको आहे सो उखाड़े करे छॾियो आहे। ऐं उहो अमेरिका अॼु बि जेका तिर्ज़ ऐं जेका ॿोली ॻाल्हाए थो पियो उहा अवां जे अॻियां आहे। लेकिन अफ़सोस, सद अफ़सोस, मां कंहिं दर दाहड़ी ॾियां पियो। ट्रंप खां वठी करे असांजे सिंध ताईं अॼु सिर्फ़ मश्करा हलनि पिया। हर तरफ़ मश्करियूं थियनि थियूं पियूं। जंग जे अंदर दुनिया जे इंसानियत जे खूननि जो वहकरो थिए थो पियो, नदियूं वहनि थियूं पियूं। लेकिन तंज़ टोक ऐं ठठोल हिननि मां नथी वञे पई। अवां खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो पवंदो। अवां खे दुनिया जे अंदर जेका जंग आहे इन खे ख़त्म करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां इन जंग खां ख़त्म न कयो त मुंहिंजे हिन क़ाइदे सिंध ऐलान कयो आहे त असां अमन कायम कंदासीं। तव्हांखे अमन कायम करे ॾेखारींदासीं। न सिर्फ चैलेंज कयूं था पिया, मुंहिंजी तारीख़ ऐं मुंहिंजी हिस्ट्री मूंखे ॿुधाए थी पई। तव्हां असांखे इक़्तिदार घणो टाइम न ॾिनो, सिर्फ़ असांखे सूबे सरहद जे अंदर 9 महीना ॾिना। मुफ्ती महमूद ऐलान कयो चित्राल खां वठी करे DI खान ताईं औरत खे सगन सां सोन सां भरे करे ऐं उठ ते विहारे करे हलायो। जेकॾहिं खैबर पख्तूनख्वा जे अंदर कंहिं चोर कंहिं धाड़ेल हुन ॾे अखि खणी करे ॾिठो त मुफ्ती महमूद उन ॾींहं ते इस्तीफ़ा ॾींदो। हज़रत उमर साईं चवे थो पियो दरिया नील ते जेकॾहिं कंहिं ठोड़ी बकरीअ सिंगरी कंहिं सिंगरी बकरीअ ठोड़ी बकरीअ खे टक्कर आयो त उनजो जवाब उमर ॾींदो। जेकॾहिं को कुत्तो दरिया नील ते बुख मरंदो त इन जो बि जवाब आउं थींदुसि। ही अमन आहे, ही अमन जी ॿोली आहे। दुनिया खे असां मैसेज इहो अमन वारो ॾियूं था पिया, लेकिन हू अमन खे बर्बाद कनि था, अमन खे तबाह कनि था पिया। असांजो हुक्मरान सिर्फ़ इन चीज़ जो ॿुधण जे क़ाबिल रहियो आहे जॾहिं अमेरिका जो सदर चवे थो पियो, अमेरिका जे सदर जी काल अचे थी पई त यस और नो ॿिनि मां हिकिड़ो जवाब ॾे त असांजे मुल्क जो प्रेसिडेंट जेको मुक्को लहराए करे ऐं चवंदो हुयो त बुकीअ खे ज़मीन बोस करे छॾींदुसि, उनजी गैरत ऐं उनजी इज़त ऐं पाकिस्तान जो नामोस उन यस चई करे ऐं पंहिंजे धरतीअ खे ज़मीन बोस करे छॾियो। जेकॾहिं असांजे मुल्क जे अंदर ज़ुल्फ़कार अली भुट्टे क़ौम समेत पंहिंजे पेट सां पत्थर ॿधी करे एटम बम ठाहियो हुयो त असां इन जे ज़रिए दुनिया खे अखियूं ॾेखारींदासीं। अॼु दुनिया ख़ाइफ़ आहे। उम्मत मुस्लिमा पाकिस्तान जे तरफ़ वञे थी पई। पाकिस्तान जा हुक्मरानो होश जो नाखुन वठो। हिन हालात में तव्हां मुस्लिम दुनिया खे अकेलो इत्तला न छॾियो। मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़ल रहमान चयो त असांखे ईरान सां गॾु बीहणो आहे, ईरान जी हिमायत करणी आहे, छाकाणि त उनजी जंग इसराइल जे ख़िलाफ़ आहे। उन फ़लस्तीन जी हिमायत में जंग जो ऐलान कयो आहे। ऐं अवां ॾिठो त उहो फ़लस्तीन मासूम ॿार जंहिंजूं चीखूं असांजे साम्हूं आहिनि, जॾहिं इसराइल हुनूद जूं फ़ौजूं ऐं टैंकूं उन फ़लस्तीन ॿार जे साम्हूं अचनि थियूं पियूं त चवे थो पियो जल्दी टैंकूं मुंहिंजे मथां चढ़ियो, आउं शहीद थी वञा, बुख मरां थो, मन जन्नत में वञी करे पेट भरे करे खाईंदुसि। मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं तव्हां
अफगानिस्तान जे बचड़नि मथां मासूमनि जे मथां गोलियूं हलायूं त हिकिड़े मासूम चयो मूंखे मारियो ज़रूर पर मुंहिंजो चोलो न फाड़जो। मूं वटि हिकिड़ो चोलो आहे ॿियो कोन्हे को। असां इन हालात में बि तव्हांजे टैंकनि जो तव्हांजे तोपुनि जो मुक़ाबिलो कयोसीं। ईरान वारो न घबराइजो न घबराइजो, ये बाज़ू हमारे आज़माए हुए हैं। ही ॿुधी छॾिजांइ उहे अफगानिस्तान जा तालिबान न त जंहिंजे हथ में न स्टेट जंहिंजे हथ में न दुनिया जो जदीद हथियार हुयो उन अमरीकी हिन ई सदर खे थुक चटाए करे वापसि कयो हो काबुल क्यूबा खां। ओ ईरान वारो न घबराइजो, डट के भेजो। मूंखे यादि आहे त वियतनाम मां हे ज़लील ऐं ख्वार थी करे निकिता हुया। ओ ईरान वारो न घबराइजो, कायदे जमियत मौलाना फजल रहमान कायदे सिंध तव्हां सां गॾु बीठो आहे। कंहिं मुल्ले मौलवीअ जे फतवाउनि ते न हलिजो। असां हिन वक़्तु उम्मत मुस्लिमा हिकु थी करे इन दुनिया जे कुफरिया ताक़तुनि जो मुक़ाबिलो कंदासीं। घणो बर्दाश्त कयोसीं, घणा ज़ुल्म ॾिठासीं, लेकिन हाणे अमेरिका जे उन मुठीअ खे हिन ईरान चिथियो आहे, उन आबियाने हॉर्मज़ ते चिथियो आहे। लेकिन अञा ॿियो टाइगर असां जे हथ में आहे, यमन जे बहरे कुल्ज़म ते जिथां जो हौसी चवे थो पियो छॾ मूंखे त न रहे कोई पुछड़ीअ मां बि ज़हर कढी छॾिया। तूं हाणे ॾिसंदे तूं मतो आहे मच्छा थुलो थियो तूं न हाणे तुंहिंजा भाई अच्छा त पाणीअ पुना ॾींहं हाणे हिन जा पाणीअ जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। लेकिन उते न, ओ कंडियारे वारो, ओ पक्का गंगरा वारो ॿुधी छॾियो त हाणे अमेरिका त वियो, अमेरिका ख़तम शुद, लेकिन हाणे उन जा एजेंट पाकिस्तान की सरजमीन तां बि ख़तम थियण वारा अथव। रोल बैक थिए थी दुनिया, टपण वेढ़नि मथां इसराइल मां 1 लख इसराइलन खे छॾे करे ॿाहिरि निकिरी चुका आहिनि। फ़लस्तीन जी धरतीअ जा उहे ॾुखिया ॾींहं हाणे पूरा थियनि था। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जे अंदरां बि घणनि ज़ुल्मनि खे बर्दाश्त करे हाणे कामयाबी हासिल कंदासीं ऐं हिन धरतीअ ते इस्लामी कानून आणींदासीं। व आख़िर दावाना